ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 15 अध्याय में ॾिठो हो त राजा बीन जी साॼे हथ मां परथू नाले छोकरो ऐं उर्च नाले हिकिड़ी कन्या पैदा थिए थी, जिन जो ब्राह्मण पाण में विहांउ कराइनि था। उहे ॿई श्री नारायण भगवान ऐं माता लक्ष्मी जो अवतार आहिनि। राजा परथूअ जे पैदा थियण ते उते ब्रह्मा जी ऐं ॿिया सभु देवताऊं अचनि था, अप्सराऊं नाच गाना कनि ऐं आकाश मां फुलनि जी वर्खा थिए थी। तॾहिं भगवान परथू बिटन के हिकिड़ी सिख्या बि ॾियनि था, जंहिंजी चर्चा पाण कल कथा में कई। सबई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 16 अध्याय में ॾिठो हो त रखेश्वर ब्राह्मण ऐं ज्योतिषी राजा परथूअ जा गिरह ॾिसी उन्हनि जा लक्षण ॿुधाइनि था ऐं उन्हनि जे बारे में भविष्यवाणी करे ॿुधाइनि था। सबई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 17 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे महाराजा परथूअ जो माता पृथ्वीअ ते क्रोध करण। सबई चयो जय श्री कृष्णा। श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर, जॾहिं सभु देवताऊं ऐं रखेश्वर हलिया विया, तंहिं खां पोइ राजा परथू धर्म ऐं नीतिअ सां राजकाज करणु लॻो। हिकिड़े ॾींहुं रईत अची खेसि वेनती कई त हे महाराज, तव्हां असांजा राजा आहियो ऐं शास्त्र मूजिबि असांजी पालना तव्हांजे ज़िम्मे आहे ऐं असीं बुख पिया मरूं। जहिड़ी तरह उॾई लॻण करे वणु पूरो ख़तमु थी वेंदो आहे, तीअं असांजो अंदर बि ख़ाली थी रहियो आहे। अनाज ऐं पृथ्वी जिन ते माण्हुनि जो गुज़ारण आहे, सो त राजा बीन जे पाप ऐं अनीति करण करे पृथ्वी चोराए वई आहे। पर जेको ॿिज असीं धरतीअ ते पोखियूं था, तंहिंजा सिला बि पूरा नथा निकिरनि। अॻु उभरियल वणनि में बि फल नथो पैदा थिए। तंहिं लाइ असीं सभु पंहिंजे पंहिंजे कुटुंब समेत तव्हांजी शरण आया आहियूं। हाणे जेको मुनासिबु पाउ हुजे सो तव्हीं करियो, जंहिंमें अॻूणे वांगुरु अनाज ऐं फल पृथ्वीअ ते पैदा थिए। ही ॻाल्हि ॿुधी राजा पृथ्वीअ ते क्रोध करे धनुष बाण हथ में खणी अञा बायो त बाण उछले पृथ्वीअ खे टुकुर टुकुर करियां त पृथ्वी गऊ जो रूप धारे डिॼंदी कमंदी राजा जे साम्हूं आई, जंहिंखे ॾिसी राजा पंहिंजी ज्ञान दृष्टिअ सां उनखे सुञाणी वरितो। लेकिन पोइ बि राजा कावड़ सबबि धर्म ऐं अधर्म जो कुझु बि वीचार न करे पृथ्वी कंहिं बि जाइ ते पंहिंजे प्राणनि जो बचाव न ॾिठो। तॾहिं राजा जे साम्हूं तव्हीं नथा ॼाणो त वेदनि ऐं शास्त्रनि में गऊ खे मारण वॾो पाप लिखियलु आहे। राजा जवाबु ॾिनसि त शास्त्रनि में ईअं बि लिखियलु आहे त जंहिंखां संसार खे दुख पहुचे तंहिंजो मारण पाप न आहे। सो ब्रह्मा जी दवाऊं ऐं अनाज संसारी जीवन जे वास्ते पैदा कया आहिनि, तिन खे तो लिकायो आहे। ऐं राजाउनि जो इहो धर्म आहे त जेको संदन प्रजा खे दुख ॾे तंहिंखे मारे छॾीनि। ही ॻाल्हि ॿुधी गऊ रूपी पृथ्वी वरी चयो त हे राजा, जॾहिं मूं खे हरणाकश दैत पाताल में खणी वियो हो ऐं जीवन जे रहण वास्ते जाइ कान हुई, तॾहिं नारायण जी वरा अवतार वठी मूं खे पाताल खां आणे पाणीअ ते क़ाइमु करे सभिनी जीवन खे मूं ते वसायो हो। जे तूं मूं खे मारे छॾींदे त तुंहिंजी सभु रईत किथे रहंदी? राजा जवाबु ॾिनो त
मूं में अहिड़ी सुमर्थी आहे जो तोखे मारण खां पोइ बि पंहिंजे तप जे बल सां ऐं नारायण जीअ जी कृपा सां महाप्रलय जे पाणीअ ते बि प्रजा खे रहाए सघंदसि। गऊ इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे ज्ञान सां सम्झी वई त ही राजा वॾो प्रतापी ऐं परमेश्वर जो अवतार आहे। जीअं घुरंदो तीअं करे सघंदो, तंहिं करे संदसि शरण पवण खां सवाइ मुंहिंजो प्राण बचणु मुश्किल आहे। तंहिं ते पृथ्वी राजा खे वेनती कई त हे महाराज, तव्हीं परमेश्वर जा अवतार आहियो, बराबरि सभु कुझु करे था सघो ऐं हाणे मूंखे जीअं आज्ञा ॾियो तीअं मां करियां। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 17 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 18 राजा जो पृथ्वी डुबणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, गऊ रूपी पृथ्वी राजा खे चयो त हे महाराज, मूं राजा ॿियनि जे अधर्म करण करे अनाज ऐं दवाऊं उन करे पाण में लिकाए छॾियूं हुयूं जो राजा ॿियनि जे राज में संसारी माण्हू होम ऐं दान करण छॾे ॾिना हुआ ऐं सभु अनाज पंहिंजे ख़र्च में आंदाऊं थिए ऐं देवताउनि ऐं अगनि खे दान ॾियणु बंदि करे छॾियो हुआऊं। उन करे मूं अधर्मियुनि माण्हुनि खे पालणु वाजिबु न ॼातो ऐं हाणे तव्हीं धर्मात्मा राजा जेकॾहिं अॻूणे वांगुरु अनाज ऐं फल पैदा करणु घुरो था त वेद जो मंत्र पढ़ी जोग अभ्यास सां गऊ वांगुरु मूंखे ॾुबो त जेके मूं गुप्त कयो आहे सो ऐं ॿी जंहिं शइ जी तव्हांखे घुर्ज हुजे सो सभु कुझु मुंहुं मां खीर वांगुरु निकिरी ईंदो ऐं पहाड़नि जो बोझो जो मूं ते बेअंदाज़ रखियलु आहे सो बि तव्हां खणी हिकिड़े पासे करियो त घणी जाइ ख़ाली थी पवंदी। पिणु केतिरी ई ज़मीन हेठि मथे थी पई आहे, तंहिंखे बि बराबरि करे छॾियो त मूं ते सभु जीव आराम सां रही खेती ऐं ॿिया वापार करे ॾाढा सुख ॾिसंदा ऐं कंहिंखे बि दुख न थींदो ऐं बरसाति गुज़री वञण ते बि सभिनी जीवन जे पलजण ऐं अन्न वग़ैरह जे वास्ते हर हंधि पाणी बीठो रहंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। राजा पृथ्वी माता जी ही ॻाल्हि ॿुधी पंहिंजे धनुष जी नोक सां पहाड़नि खे जेके विच में जॻह रोके बीठा हुआ उन्हनि खे उखाड़े खणी उत्तर दिशा में रखियो। तॾहिं पृथ्वी टिनि तरफ़नि खां ख़ाली थी पई ऐं जिते जिते खॾूं हुयूं उते नंढा नंढा पहाड़ रखी उन्हनि खे पंहिंजी कमान सां ठोके छॾियईं। पोइ जॾहिं सभु ज़मीन बराबरि थी वई तॾहिं राजा पृथु केतिरनि ई हंधनि ते शेर ऐं क़िला जिते मुनासिबु ॼाता सो उते तयारु कराए रईत खे सुखियो कयो ऐं जिते कंहिं खूह या तलाउ जी घुर्ज हुई त उते बि उहो ठाराए छॾियईं। तॾहिं गऊ रूपी पृथ्वी ख़ुशि थी चयो त हे महाराज, हाणे मूंखे ॾुबो पर ॾुबण जा बर्तन ऐं विछड़े जी सूरत घणनि शयुनि जे कढण लाइ अलॻि अलॻि ठारायो जंहिं करे सभु पदार्थ मुंहुं मां निकिरनि। पोइ पहिरियां ई भर्ग ऐं ॿियनि रखेश्वरनि गऊ रूपी पृथ्वीअ खे ॾुधो त उन मां वेद निकितो जंहिं लाइ ब्राह्मणनि ख़ुशि थी चयो त उहो असांखे घुर्जे। वरी देवताउनि ऐं गंधर्वनि ऐं दैतनि राजा पृथु ऐं ॿियनि उन गऊ खे ॾुई घणनि क़िस्मनि जा फल ऐं अनाज दवाऊं ऐं ॿियूं शयूं पंहिंजी घुर्ज जूं उन मां ॿाहिरि कढियूं ऐं ॾुअण जा बर्तन ऐं वछड़नि जा रूप सभु जुदा जुदा हुआ। श्री मैत्री रखेश्वर चवनि था त हे विदुर जी, पृथ्वी कामधेनु जे बराबरि आहे जंहिं मां सभु कंहिं पंहिंजी पंहिंजी इच्छा मुआफ़िक़ ॾुई दार दार क़िस्मनि जूं शयूं कढियूं। देवताउनि ऐं रखेश्वरनि पृथ्वीअ खे आशीर्वाद ॾेई चयो त पहाड़नि ऐं समुंदरनि जो बोझो तोखे कुझु मालूम न थींदो ऐं जॾहिं अधर्मी ऐं पापी लोक साधन ऐं ब्राह्मणनि खे दुख ॾेई तो ते पंहिंजा चरण रखंदा ऐं तूं उन्हनि जे बोझे खां दुखी थींदीअ तॾहिं श्री नारायण भॻवान जी अवतार वठी अधर्मियुनि खे मारे तुंहिंजो बोझो लाहींदा। ही वरदान देवताउनि ऐं रखेश्वरनि जो ॿुधी माता पृथ्वी पंहिंजो ख़ासि रूप रखी राजा पृथुअ खे आशीर्वाद ॾेई पंहिंजे आस्थान ते हली वेई ऐं संसारी जीव अनाज ऐं फल पैदा थियण करे ख़ुशि थी पंहिंजे धर्म ऐं कर्म में लॻी रहिया ऐं पंहिंजनि पंहिंजनि शहरनि ऐं ॻोठनि में सुखी रही राजा पृथुअ खे आशीर्वाद ॾियण लॻा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 18 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे
त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।